जी नाज़रीन, सिंध रंग न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ जे हवाई बाग वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुक़ाबिलो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 2 पुलिस एहलकार बक्का बंगलाणी ऐं मुनवर उर्फ़ पप्पू नारे जो सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणतीअ जोॻीअ वारी हालत में सखर जी हिरा अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठा हुआ। गश्त कंदड़ पुलिस एहलकारनि जे पहुचण शर्त ॾोहारियुनि मथनि सिधी फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में 2 पुलिस एहलकार बक्का बंगलाणी ऐं मुनवर उर्फ़ पप्पू नारे जो सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त पुलिस हथियारबंद ॾोहारियुनि पोयां वियल आहिनि। जॾहिं त अहिड़े वाक़िए सबबि शहर में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़।